जिंदगी मोक्ष जो द्वार जिते हर कहे के पहुँचणो पवंदो। जिंदगी मोक्ष जो द्वार जिते हर कहे के पहुँचणो पवंदो। जिंदगी रूहानी राह
पहुचणो त पवंदो, हिन जन्म में न त ॿिए जन्म में। जेसिताईं हुन मंज़िल ते न पहुचंदासीं, मोक्ष जी मोक्ष मंज़िल आहे, तेसिताईं जन्म पिया वठंदासीं। ॾाढा माण्हू चवंदा आहिनि हा वठंदासीं जनम, उन्हनि खे ख़बर कान्हे कि असांजी आत्मा खां पुछी ॾिसूं कि छा तूं बार बार ॼमण मरण चाहीं थी? आत्मा चवंदव न, आत्मा खे सुठो कोन लॻंदो आहे कि मां बार बार जनम वठां। माण्हू त मूढ़ता सां चवंदो आहे। त छो न असां कोशिश कयूं असां हिन ई जन्म में मुक्त थी वञूं, ऐं मुक्त थी वरी चॉइस बि अथव कि वापसि अचणु चाहियो त अची बि था सघो स्वेच्छा सां। ऐं इहो बि थी सघे थो कि असांजी उमिरि हुजे मान लो 100 साल, ऐं पहिरियों ई असां मुक्त थी वञूं 40 साल में, त चाहियूं त भली 100 साल उमिरि भली न भोगियूं, पहिरियों ई शरीर छॾे सघूं था। ऐं ईअं थियो आहे। विवेकानंद, स्वामी विवेकानंद वियो 40 साल जी उमिरि में, छो त हुन 40 साल जी उमिरि में 100 साल जो कमु करे छॾियो, पंहिंजो पाण खे सुञाणे वरितई। शंकराचार्य 33 साल जी उमिरि में, ऐं भगवंती नावाणी 33 साल जी उमिरि में वई, पर अॼु ॾींहं ताईं हुनजो नालो आहे, छो त हुन कमु एतिरो करे छॾियो। त जेको असांजो कमु आहे, हिकु त कमु उहो आहे जेको असां में टैलेंट आहे उनखे विकसित कयूं, ऐं ॿियो आहे उद्देश्य पंहिंजो पाण खे सुञाणे मुक्त थी वञे। इहो ज़रूरी आहे। हाणे जीअं किशोर कुमार हो, उनजे जीवन जो लक्ष्य हो कि मां सुठो सिंगर थियां, थी बि वियो, पर इहो आख़िरी लक्ष्य कान्हे। ॿियो लक्ष्य आहे पंहिंजो पाण खे सुञाणणु। हिकु सांसारिक लक्ष्य आहे कि कहिड़े कम लाइ संसार में आया आहियूं, छा ॾियण आया आहियूं, ऐं ॿियो आहे पंहिंजो पाण खे पहचाने परमात्मा सां मिली मुक्त थी वञणु। बाक़ी जेको माण्हू आयो ऐं हलियो वियो, उहो जहिड़ो आयो तहिड़ो कोन वियो। सूमर ॾींहुं ॼाओ, मंगल ॾींहुं स्कूल वियो, बुधर ॾींहुं शादी कई, विस्पति ॾींहुं ॿार ॼणी, जुमे ॾींहुं बीमार थियो, छंछरु ॾींहुं एडमिट थियो हॉस्पिटल में, आर्तवार ॾींहुं गुज़ारे वियो। जहिड़ो आयो तहिड़ो न आयो। अहिड़ी त माण्हूअ जी लाइफ आहे। इहो को जीअण को जीअण आहे। जीना उसी का जीना है जो औरों को जीवन देता है। थोड़ो ॿिए जे लाइ जीअण सिखूं त हयाती सफली आहे। मौत खे यादि रखी जीवन सफल कयूं। बाक़ी तव्हां चओ कि असां मौत खे यादि न कंदासीं, नेगेटिव छो सोचूं? इहो नेगेटिव कोन्हे, इहो पॉजिटिव आहे। नेगेटिव हू आहे न सोचणु। जेको माण्हू मौत खे यादि नथो करे न, उन खां वधीक ॿियो कोई नेगेटिव माण्हू दुनिया में हूंदो ई कोन्हे। छो त उहो संसार खे सच सम्झंदो, पोइ संसार जो हरकतूं कंदो रहंदो। बराई पचर, गिला, छल कपट, कूड़, उहो त नकारात्मकता फैलाईंदो। त मौत खे यादि करणु का नकारात्मकता कान्हे, सकारात्मकता आहे। स्वीकार आहे, स्वीकार असांखे स्वीकार आहे मौत जॾहिं बि अचे। ऐं ईंदो तॾहिं ई न जॾहिं अचिणो हूंदो, बची सघंदा कोन। रावण में असां रावण खे छो ग़लति चवंदा आहियूं या हरणाकश्य खे? छो त इन्हनि खे पंहिंजो मौत यादि कोन हो। ॿियो सभु कुझु हो, ज्ञान बि हो, शक्ति बि हुई, पैसो बि हो, दिमाग़ बि हो, पर पंहिंजी मृत्यु खां इहे हू आहे अनभिज्ञ। हिननि खे लॻंदो हो कॾहिं असां मरंदासीं ई कोन। रावण ऐं हरणाकश्यप, जेको माण्हू चए मां कॾहिं मरंदसि ई कान, जेका इहे सोचे वेठी आहे, उहा त रावण जी भेण थी न, भेण थी। अच्छा, हिकु नवां माण्हू निकिता अथव, नयूं मायूं, उहे रावण जी तरफ़दारी कंदियूं अथव। उहे इहो चवंदियूं आहिनि कि रावण में इतना ज्ञान था, त सम्झी विया हूंदा केरु आहिनि भेनरूं हुन जूं जलेबियूं। छो त हीउ बि ज्ञानी
वो बि ज्ञानी तो थिया न भाउ भेण। वो प्रचंड ज्ञानी, प्रकांड विद्वान, हेब जलेबियूं, प्रकांड उलझल त इन्हनि खे अगरि कोई चए न कि तव्हां ज्ञान ते अभिमान थियूं कयो, नकली ज्ञान ते, त ज्ञान त रावण खे बि हो, त छा जवाबु ॾींदियूं? चवंदियूं पोइ रावण ग़लति था कया। हाणे पंहिंजो पाण खे बचाइण लाइ हुनखे सही साबित कंदियूं। ईअं थियो आहे। मां हिक खे चयोमांसि भाई ज्ञान त रावण खे बि हो, त चई हाँ तो ग़लति था कया। पोइ शुरू थी वई सत्संग जे विच में लक्ष्मण नगर जी ॻाल्हि आहे। कि रावण के पास इतनी वो थी, लड़कियां थी, दासियां थी। वो चाहता तो सीता को कुछ भी कर सकता था, लेकिन उसने उसको टच तक नहीं किया। साथी का नहीं, उनके बचाव करणो आहे रावण जो, रावण के सही साबित करणो ई आहे। छो त मां उनको एतिरो चयो कि ज्ञानी त उहो बि हो, त ज्ञान जो अहंकार था कयो, ज्ञानी त रावण बि हो, पर केवल ज्ञान पर्याप्त थोड़े ई आहे। हुनखे बि पंहिंजी मौत यादि कोन हुई, तव्हांखे बि यादि कोन्हे, तॾहिं त मौत अचण ते रुअंदियूं आहियो। जलंधर खे बि पंहिंजी मृत्यु यादि कोन हुई। लक्ष्मी चए मुंहिंजो भाउ आहे इहो, त विष्णु चयसि इहे भाउ भेण कॾहिं ठही विया तव्हां? त हीअ बि भेनरूं आहिनि रावण जो। केरु? जलेबी भाइयूं। इन्हनि छो त ताता खे जलेबी अॻियां रावण जी बुराई करे ॾेखारियो, ऐं मथां अगरि उहो हा में हा मिलायो आहे, पोइ मथां चयोसि हुनखे ज्ञान केॾो हुअसि न, पोइ हुनजी शक्ल ॾिसिजो, वो समझी वेंदी ये चवण छा थी चाहे। चवंदव गंगा धाम से आई है ना तू, सब समझती हूँ, हमको पागल मत समझो, वहीं से आई है तू, वही हमारी पोल खोल रहा है, एक वही है। या बी चवंदसि अरे गंगा धाम जी ते हले था, हिते न बि। पर तव्हां जॾहिं चओ न तॾहिं चवंदियूं किथे आहियो? चवंदी आहियूं तूं, हली ईंदा आहियो ॿुधी करे। का जलेबी ठाहियो तव्हांजे अॻियां, कूड़ ॻाल्हायव, त कॾहिं इहो सोचियो अथव कि थोरो हाणे ॻाल्हायासीं हिन सां, कि वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थी करे, ऐसा होता है हमारे सत्संग में, तो ऐसा होता है वहाँ तो ऐसा, त तव्हां कॾहिं सोचींदा न आहियो कि थोरो चवांसि हिनखे, मुंहिंजे करे न, मुंहिंजो कमु सम्झी करे न, भॻवान जो कमु सम्झी करे। उन मूर्ख खे तव्हां नथा चई सघो भली न चओ, मां त चवंदुमि, तव्हां बि कोन बचाए सघंदा उन्हनि खे, न को ॿियो कोई उन्हनि खे बचाईंदो। मृत्यु यादि इन्हनि खे कान्हे, रावण खे बि कोन हुई। इन्हनि खे बसि ज्ञान जो अहंकार, ज्ञान बचाएगा, ज्ञान सब कर लेगा। ऐं ये सिद्ध जेके आहिनि गुरु नानक सां ॻाल्हाइनि था, इन्हनि खे बि मौत यादि कोन हुयो। तॾहिं त इन्हनि जी उमिरि एॾी थी वई हुई, 400-500 साल। एॾी उमिरि इन्हनि हासिल कई न, माना एॾियूं इन्हनि हू कयूं न तपस्याऊं, योग साधनाऊं, ताकि उमिरि वधे। उमिरि वधाइण जी कोशिशि छो त मौत इन्हनि मृत्यु खे स्वीकार न कयो। पर गुरु नानक चए थो असां स्वीकार कयो आहे मौत खे, असां गृहस्थी आहियूं, जॾहिं बि अचे असां हुनजो स्वागत कंदासीं, बची कोई सघंदो कोन। असांजा पिता साहिब हिकु नंढड़ी कहाणी ॿुधाईंदा हुआ। हिकिड़े कबूतर जी दोस्ती हुई काल सां, काल जेको सभिनि खे वठी वेंदो आहे। वो कबूतर वेठो, दोस्ती न काल सां कोन हुई, हिकिड़े गरड़ सां दोस्ती हुई, गरड़ सां। कॾहिं कॾहिं ग़रीब जी अमीर सां दोस्ती थी वेंदी आहे न, त कबूतर जी गरड़ सां, पखीअ सां दोस्ती हुई। तो कबूतर वेठो हो, हिकिड़े काल उतां लंघियो, काल जो बि कोई रूप हूंदो, उतां लंघियो ऐं हिन ॾे निहारे मुस्कुराइण लॻो। काल कबूतर ॾे निहारे, वरी घड़ी पियो ॾिसे टाइम, वरी हिन ॾे पियो निहारे, वरी खिलण लॻो काल, वरी हैरान पियो थिए, वरी खिली करे हलियो वियो काल।
कबूतर खे डाउट थियो, अलाए छा चक्कर आहे, काल मूं ॾे निहारियो आहे ऐं खिलियो आहे, ज़रूरु मुंहिंजो मौत आहे, मुंहिंजो मौत आहे। गरुड़ सां ॻाल्हि कई, गरुड़ खे चयईंसि यार गरुड़ मूंखे बचाए, काल मूंखे अॼु वठणु ईंदो ज़रूरु, कुझु कर। गरुड़ चयसि तो मां तोखे अहिड़ी जॻह ते पहुचाईंदोमांइ जिते काल जो पीउ बि कोन पहुची सघंदो। हाणे हिन गरुड़ कबूतर खे पंहिंजी पुठीअ ते विहारियो ऐं वठी वियसि, सॼो समुंड पार कराए ऐं हिकिड़े द्वीप में हिकु समुंड छॾे ॿियो समुंड पार कराए, ईअं 7 समुंड पार कराए हिकु द्वीप ठहियलु टापू उते विहारियईंसि। चयसि ॿुधाए काल हिते अची सघंदो ॼण, ऐं हिते हर शइ अथई, हिते पाणी बि अथई, चश्मो पाणीअ जो, खाइण जे लाइ फल फ्रूट बि अथई, तूं हिते आराम सां रहो। जेसिताईं मां काल खे ॻोल्हे पुछी थो अचांसि कि तूं खिले छो मुंहिंजे दोस्त खे ॾिसी ऐं हुनजो मौत कॾहिं थियणो आहे। होॾां गरुड़ वियो काल वटि, काल खे चयईंसि हेॾां अच, तो मुंहिंजे दोस्त खे ॾिसी करे निहारियई ऐं खिलियई छो, तूं हुनखे मारींदेसि, मारे ॾेखार। काल चई यार मां कोन मारींदो आहियां, मुंहिंजो कमु आहे, जंहिंजो टाइम पूरो थींदो आहे बसि मां हुनखे वठी वेंदो आहियां। त उहो चएसि थो पर तूं खिले छो मुंहिंजे दोस्त खे ॾिसी। काल चएसि थो मां हिन करे खिलियमि कि मुंहिंजो कमु आहे वठी वञणु, जंहिंजो टाइम पूरो थिए, पर मां हैरान थियमि कि हिन कबूतर जो मौत लिखियलु आहे 7 समुंड पार, पर ही त अञा हिते वेठो आहे। मां तॾहिं बि टाइम ॾिसां भैंसाई कॾहिं हुते पहुचंदो, कॾहिं 7 समुंड पार, अञा हिते वेठो आहे, कॾहिं मरंदो। अरे गरुड़ चई हुयो मां उते ई त छॾे आयो आहियांसि हुनखे। आया गरुड़ भॼंदो उते आयो, छा ॾिसे हुन कबूतर खे हिकिड़ो ॿिलो खाए पियो थो, हुनखे मारे छॾियईं। जिते जंहिंजो मौत। हिकु ॿी कहाणी ॿुधायां, हिकु ब्राह्मण हिकिड़े अहिड़े वाढे सां मिलियो जेको गृहस्थी हो। उन गृहस्थीअ खे पहिरियों पतो पइजी वेंदो हो कि छा थियण वारी आहे घटना। त ब्राह्मण हुन सां ख़ासि मिलण वियो, कीअं थी सघे थो या। वो वाढो पंहिंजो कमु पियो करे, ब्राह्मण हुन खां पुछणु थो चाहेसि कि मूंखे ॿुधणो आहे कि तोखे सभु पतो पइजी वेंदो अथई। वो वाढो चएसि थो हींअर मूंखे कमु करणु ॾे, मूंखे ॾाढो ज़रूरी कमु करणो आहे। वो चएसि थो कहिड़ो कमु? वाढो चएसि थो मुंहिंजो पुटु हींअर स्कूल वियो आहे पढ़णु, उहो हींअर ईंदो, अची करे बैग रखंदो, मतिलबु बस्तो उहो रखंदो ऐं पोइ खेॾणु शुरू थी वेंदो। खेॾंदे खेॾंदे उहो हिन वण ते चढ़ंदो, पोइ उहो त पैर हुनजो फिसलजंदो ऐं हेठि किरंदो, हुनजी हॾी टुटंदी। त हुनजी हॾीअ खे जोड़ण लाइ मां हिकिड़ी लकड़ी पे थो तयारु कयां, उहा हुनखे जोड़ींदमि ऐं हुनखे पटी कंदमि। हू चएसि थो पागल, अगरि तोखे पहिरियों ई ख़बर आहे कि तुंहिंजो पुटु हेठि किरंदो त वण ते चढ़ण ई न ॾींसि न, हुनखे हींअर ई पकड़े अंदरि बंदि करे छॾ। हुन खिली करे चयईंसि इहो संभव कान्हे, इहो पॉसिबल ई कान्हे, इहो मूंखे ख़बर आहे कि जेको थियणो आहे सो थींदो, त मां हुनखे रोकींदो कोन आहियां घटना खे, मां केवल तयारी करे रखंदो आहियां कि जेका घटना थिए पोइ मूंखे छा करिणो आहे। असां बि त इहो करे सघूं था, घटना जेका बि थिए असां स्वीकार कंदासीं, पोइ हुनजो उपाय छा करिणो आहे उहो ॾिसूं। बाक़ी तव्हां भॼंदा आहियो फलाणी माता वटि, फलाणे पीर वटि कि भाई रुकिजी वञे, तरिजी वञे, तरंदो त कोन, जेको थियणो आहे सो थींदो। ब्राह्मण चएसि थो तूं मूर्ख आहीं, अगरि मूंखे इहा शक्ति हुजे हा न त मां घटना थियण ई न ॾियां, कुझु बि थी पए गारंटी। त वाढो चएसि थो गारंटी, हल मां तुंहिंजी घटना तोखे ॿुधायां थो, तोसां छा थियणो अथई, रोके सघीं त रोक। चइसि छा थींदो? वाढे चयईंसि वण ॾिसी थो जितां मुंहिंजो पुटु किरियो, इन ई वण ते तोखे फांसी लॻंदी।
ऐं कॾहिं लॻंदी? अॼु खां 7 ॾींहंनि खां पोइ। हुन जी मां बसि हींअर ई उपाय कयां थो बचण जो, वठी भॻो। वो भॼंदो भॼंदो वियो, लगातार डुकंदो रहियो उन वण खां ॾाढो परे। पोइ वरी हिकु हुनखे रथ मिलियो, कोई रथ पियो हलाए। हीउ हुनखे वेही करे लिफ्ट घुरियईंसि, मूंखे लिफ्ट ॾे ऐं बसि हितां वठी हल, मूंखे हितां वठी हल। वो भॼंदो रहियो रथ लगातार 7 ॾींहं। हिन जी 7 ॾींहं त थी चुका ऐं मां वण खां ॾाढो परे अची चुको आहियां। बुख लगी आहे ॾाढी। रथ वारे खे चयसि तो कुझु पैसा ॾेसा अथई, नाश्तो कयूं। रथ वारो पंहिंजी अंगूठी लाहे करे ॾेसि तो, वञ इहा विकिणी करे नाश्तो वठी आ, ॿई खाऊं था। वो अंगूठी जीअं खणी वियो जौहरीअ ॾे विकिणण जे लाइ, जौहरीअ सुञाती इहा अंगूठी त राजा जी आहे। उन सूचना ॾेई छॾी राज दरबार में। उतां सिपाही आया, हिनखे वठी हलिया विया। राजा चई तो चोरी कई आहे, तोखे मृत्यु दंड ॾियणु खपे। कहिड़े शहर जो आहीं? तो हू चयसि तो फलाणे शहर जो आहियां। त हिन चयो त राजा मुंहिंजो दोस्त आहे। हिन राजा उन राजा खे फ़ोन कई कि तव्हांजे शहर जो हिकिड़ो माण्हू आहे, चोरी मुंहिंजी कई अथई, मां तव्हांजे करे छॾे थो ॾियांसि, पर तव्हांजे हवाले कयांसि थो, तव्हां पंहिंजे विवेक सां जेका सज़ा ॾियणी हुजेव ॾियोसि। हाणे ब्राह्मण खे वठी आया वापसि पंहिंजे शहर में। राजा खे ॾाढो क्रोध हो। राजा चई अगरि मुंहिंजी चोरी करी आहे, इहो ब्राह्मण कोन हो, आम माण्हू हो। छॾियो, आम माण्हू हो। ब्राह्मण वारी ॿी आहे कथा। राजा चईसि तो देश में वञी चोरी कई अथई, मुंहिंजी चोरी करी आहे त मां तोखे वरी बि सज़ा रुगो क़ैद ॾियां हा, पर तो मुंहिंजी बेइज़ती कराई अथई ॿिए देश में वञी, तोखे त फांसीअ जी सज़ा मिलंदी। राजा चई हिनखे फांसी चाढ़ियोसि। शहर खां ॿाहिरि आया, उते ई जिते वो बाटे जो घर हो, उन वण जे हेठां रस्सी ॿधी करे वो वाढो न्यारे करे चयसि तो हाय हेलो अची आ गई तू। हुन जी वाकई असां टारे नथा सघूं, केतिरो बि भॼूं, केतिरो बि डुकण ऐं मौत न लिखियल हूंदो न, केॾियूं बि बीमारियूं अचनि कोन वेंदो माण्हू, छो त अञा जो टाइम कोन थियो आहे। उहा ग़लती कॾहिं कॾहिं थी वेंदी अथनि यमदूतनि खां, कि अञा टाइम थियो कोन्हे, पहिरीं वठी वेंदा आहिनि, पोइ वरी छॾे बि वेंदा आहिनि। ॿिए ब्राह्मण जी उहा ॿी कथा हुई कि हुन ब्राह्मण खे इहो ॿुधाईंसि, इन ई वाढे ॿिए ब्राह्मण खे, कि तुंहिंजी मृत्यु थींदई पाणीअ में, तोखे मगरमच्छ खाई, पाणीअ में तुंहिंजी मृत्यु थींदई, मगरमच्छ खाईंदई। अॼु खां 7 ॾींहंनि खां पोइ उन ब्राह्मण चई मां वेंदुमि ई कोन। इहे नंढियूं नंढियूं कथाऊं थींदियूं आहिनि सम्झाइण जे लाइ। हाणे उहो ब्राह्मण हो राजा जो ख़ासि गुरु। 7 ॾींहंनि खां पोइ कुझु उमास आई। राजा गुरुअ खे चई साईं हलो गंगा जी ते हलूं, सनानु करे अचूं। ब्राह्मण चयसि मां हथ थो जोड़े, तूं वञ। राजा चयसि छो? चयसि मां अॼु त बिल्कुलु कोन हलंदो मैं, ऐं अॼु छा पोइ बि कोन हलंदो मैं गंगा जी ते। राजा चयसि ॻाल्हि छा आहे? तॾहिं ब्राह्मण चयसि मुंहिंजो मौत उते लिखियलु आहे पाणीअ में। राजा चयसि तव्हां चिंता छो था कयो, मुंहिंजी सॼी सेना आहे, फौज आहे, हलो हलो असां तव्हांजी सुरक्षा कंदासीं। ऐं तव्हां सनानु न कजो न, तव्हां किनारे ते बीठा हुजिजो, मां तव्हांखे दान थो ॾियणु चाहियां, वॾो दान थो ॾियणु चाहियां, पर उहो उते ॾिबो आहे तीर्थ ते। ब्राह्मण हिकु त लालच, ॿियो वरी ॾिठई सेफ्टी बि मिले थी, त हलो 100 सोन जूं मुहिरियूं राजा तयारु करायूं दान ॾियण लाइ। हाणे हुते किनारे ते पहुता, ही बि सॼो ॾके ब्राह्मण। राजा जो बीहई। हाणे राजा सनानु करे चई साईं मज़ो नथो अचे, तव्हां बि अचो न सनानु कयो।
ब्राह्मण चए तो मां पहिरीं चयो पियो मां हिते सनानु करण लाइ कोन आयो आहियां। राजा चई हाणे मां सनानु कयां ऐं जंहिंखे दान कयां त उहो सनानु न कयल हुजे, ये ठहे ई नथी ॻाल्हि। राजा चएसि तो 500 ॾींदोमांव सोन जूं मोरियूं, 500। ब्राह्मण जी लालच, हुन मौत जो भय। त ब्राह्मण चएसि तो अच्छा मां सनानु कोन कंदमि, गंगा जी में मां बीहंदमि, गंगा जी में सनानु कोन कंदमि, हिकु पेर मां किनारे ते रखंदमि ऐं हिकु पेर अंदरि रखंदमि, पोइ ॾिजां मूंखे दान। ब्राह्मण ईअं कयो, हिकु पेर किनारे ते, ॿियो पेर गंगा जी में, ॾके बि पियो, ॾे जल्दी ॾे। त राजा चएसि तो मंत्र त पढ़ो, जेके पढ़ंदा आहियो मंत्र दान ॾियण में। येन राजा बल्ली पधो स्वस्ति न इंद्र वृद्धेश्वरा, तिलक बिलक त ॾियो। हुनजी तिलक जी पई अथई, तूं दान कर भैसा, मुंहिंजो साह मुख में लॻो पियो आहे। त राजा चएसि तो हेठि त अचो थोरो, हू चएसि तो हेठि कोन ईंदो मैं, जल्दी कर। हाणे हिकु पेर हुनजो पाणीअ में आहे, ॿियो पेर किनारे ते आहे। भीड़ वधी वई, भीड़ जो वधी वो हुनजो पेर ॿियो बि हेठि पाणी में हलियो वियो, फिसलजी वियो ऐं घबरायल माण्हू ई ॿुॾंदो अथव। जेको डिॼियल घबरायल हूंदो आहे न, उहो ई वधीक नुक़सान में वेंदो आहे। हिन जो पेर जो फिसलजी वियो, ब्राह्मण जो वञी गंगा जी जे विच में पहुतो, उते मगरमच्छ आयो, हुनखे खीचे वठी हलियो वियो। इहे ॻाल्हियूं ॿुधाइनि थियूं कि जंहिंजो जिते मौत जीअं लिखियलु आहे उहो थिए थो। कंहिंजो हॉस्पिटल में थो थिए, कंहिंजो घर में थो थिए, कंहिंजो किथे थो थिए, असांखे ख़बर कान्हे। पर असां प्रार्थना त करे सघूं था, हे परमात्मा असांखे स्वीकार आहे, मंज़ूर आहे, जॾहिं बि मौत अचे असांखे स्वीकार आहे। पर हिकु वेनती आहे, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले।
त हिते सत्संग जी समाप्ति आहे। सुभाणे मिलूं था सुबुह जो 10 बजे। सुभाणे गीता जयंती आहे, भगवत गीता जी जयंती सुभाणे के ॾींहं ते 11 ते थी हुई, मोक्षदा एकादशी ते। सुबुह जो 10 बजे सत्संग थींदो।